इंसान तव्हांजो नाम जपे थो ऐं नाम जपण खां बाद में जेको फल आहे उहो सब्र मिलंदो आहे कि इंसान सब्र करे। पर सतगुरु फरमान कनि था इहा परमात्मा खे अरदास भी गॾो गॾु करणी आहे कि हे परमात्मा आयो त तव्हांजे दर ते आहे, पर बख़्शिश कयो सब्र असां सभिनि जे अंदर में वसी वञे। गुरु अर्जन देव महाराज ते एतिरे तक ॿुधाइनि था कि हे इंसान, जब कछ ना सियो तब क्या करता कवन कर्म करे आया। जॾहिं कुछ भी न हुयो ऐं तुंहिंजे हथ में कुछ हुजे भी न, जॾहिं तुंहिंजो वस कंहिं जगह ते हले ही न, पोइ तूं छा कंदे। जॾहिं इंसान जो को कम नाहे थींदो न, ॾाढी कोशिश कंदो आहे, पर जॾहिं उहो कम न थिए त पोइ परमात्मा ते छॾींदो आहे, परमात्मा बस तुंहिंजी मर्ज़ी न हुई। पर न त इंसान वस वेंदे पंहिंजो वस नाहे घटाईंदो। पर सतगुरु फरमान कनि था इंसान हार तॾहिं मने थो जॾहिं कुदरत तरफ़ां कमु थिए ई नथो। पर परमात्मा अहिड़ी शक्ति आहे, आपे अपना खेल आप कर देखे, ठाकुर रचन रचाया। ये जेकी दुनिया है न, परमात्मा असांखे ठाहिण खां पहिरियों ही असांजो खेल पहिरियों रचायो आहे। जंहिंजे लाइ सतगुरनि जी वाणी आहे कि मरण लिखाए मंडल में आए, तूं पहिरियों पंहिंजो मौत लिखाए आयो आहे, तूं पैदा बाद में थियो आहे। ऐं जेकॾहिं तूं अॼु पैदा थियो आहे त सम्झी छॾ तुंहिंजी मंज़िल मरण आहे, कि जीअं जीअं तूं अॻिते हलेंदो तीअं तीअं रोज़ तुंहिंजो हिकिड़ो कदम मौत जे पासे ॾे। पर सतगुरु गुरु अर्जन देव महाराज बख़्शिश करनि था, सतगुरु अहिड़ी दात ॾे असांखे कि मेरे राम राय मुझ ते कछु न हुई। ओ मुंहिंजा राम, ओ मुंहिंजा परमात्मा, मां कुछ करे सघां, मूं में एतिरी ताक़त ही नहीं। आपे करता आप कराए, सर्व निरंतर सोई परमात्मा घट घट में पियो वसे, हर कंहिंजे अंदर पियो वसे। ऐं जेकी शइ परमात्मा खे कराइणी आहे न, उन खां उहा ई पियो कराए। सभई चओ सतनाम वाहेगुरु। सभिनि जो अचे, सभई चओ सतनाम। सतगुरु फरमान करनि था कि मूं में कोई गुण भी ना है, मां वटि कोई ज्ञान भी ना है, मां वॾो अज्ञानी आहियां। कर्म धर्म नहीं जाना, न मूंखे कर्म जी ख़बर थी पए न मूंखे धर्म जी ख़बर थी पए। कर्म त इहो आहे तूं दान कयो, पर धर्म छा आहे तूं कहिड़ी जॻह ते कयो। असीं कर्म जेको कयूं था, जीअं सतगुरु जो शब्द ईंदो आहे हिकिड़ो कि पंथा प्रेम न ॼाणनी, भूली फिरे गवार। रस्ते ते त हली पियो आहे, पर प्रेम करण त विसरी वियो अथसि। रस्ते ते त हले थो, पर प्यार अंदर मां निकिरी वियो अथसि कि पंथा ओ हलण वारा प्रेम न ॼाणनी, प्रेम जी ख़बर ई न। भूली फिरे गवार, जंहिंखे प्रेम जी ख़बर न आहे, ही रस्तो आहे प्यार प्रीत जो। ही जंहिं धर्म में जंहिं रस्ते ते पाण उथी अचूं था, ही असांखे प्यार थो उथारे जे, न का लालच थी उथारे जे। सतगुरु फरमान कनि था न, ही रस्तो आहे ई प्यार जो, पर जेकॾहिं रस्ते ते हली पए ऐं प्यार तोखां उते ई विसरी वञे त रस्तो तुंहिंजो खटंदो कीअं। तॾहिं सतगुरुनि असांखे स्वासनि जी पूंजी ॾिनी आहे कि तूं हर हिक घट में, हर हिक साह में परमात्मा खे यादि कर। ये चवंदा आहिनि 10 मंज़िला बिल्डिंग हुजे,
काउंटर ते हेठि इंसान पंहिंजी चाबी विसारे जे। ऐं 3 मंज़िलूं चढ़ी आयो कचहरी कंदो, 3 मंज़िलूं ॿियूं बि चढ़ी आयो, 3 मंज़िलूं अॻिते हलियो आयो, जीअं अची 10 मंज़िल ते पुॻो, पोइ जंहिं महिल यादि कयूं अरे पाण चाबी त हेठि विसारे आहियूं, चाबी त पाण विसारे आहियूं हेठि, वरी हेठि लहणो पवंदो, वरी चाबी खणणी पवंदी, वरी 10 मंज़िलूं वरी मथे चढ़णो पवंदो। पोइ सतगुरु तॾहिं फरमान कनि था कि जेकी नाम आहे उहा पूंजी आहे, उहा कुंजी आहे दरगाह जी। जेकॾहिं परमात्मा जे रस्ते ते हलणु शुरू करे प्रेम जी पूंजी उते ई विसारे ते ऐं हलंदो रहे, दरगाह में हली करे उते ताले जी चाबी जॾहिं पुछा करनि, पोइ ख़बर पई अरे मां प्रेम जी चाबी त हेठि विसारे आहियां।